अव्हां खे जेकॾहिं थालीअ में थूम नज़र अचे त उनखे पासे ते करण बदिरां इन जो किरायो खणी वठो, छो त थूम खाइण सां फ़ाइदो बि अव्हां खे ई थींदो आहे। थूम न रुॻो खाधनि खे ज़ाइकेदार बणाईंदी आहे, पर इन जा सिहत ते बि सुठा असर पवंदा आहिनि। इन लाइ थूम हिक क़ीमती शइ बणिजी वेंदी आहे। थूम क़दीम ज़माने खां तिबी मक़सदुनि लाइ इस्तेमाल कई वेंदी आहे, छो त इन में एंटी बैक्टीरियल ऐं एंटी इंफ्लेमेटरी ख़ासियतूं आहिनि। हीअ जोड़नि ऐं जिस्म जे सूर में आराम ॾींदी आहे। थूम में मौजूद एलिसिन नाले मुरकिब सिहत जा केतिरा ई फ़ाइदा रखे थो। इहो ई मुरकिब थूम जी तेज़ खुशबूअ जो सबबु बि बणिजंदो आहे। सिंध में थूम रधिणे में आम इस्तेमाल जी शइ आहे। ही मसाले जे तौर ते न रुॻो खाधनि खे ज़ाइकेदार बणाईंदी आहे, पर जेकॾहिं थूम जो काढ़ो वापरायो वञे त इहो कैंसर ख़िलाफ़ असराइतो हूंदो आहे। थूम में मौजूद ग़िज़ाई शयुनि में विटामिन B3, विटामिन C, ज़िंक, पोटेशियम ऐं मैग्नीशियम शामिल हूंदा आहिनि। इहे सभु जुज़ इंसानी जिस्म लाइ अहम आहिनि ऐं सिहत खे बहितर बनाइण में मदद ॾींदा आहिनि। थूम में एंटीऑक्सीडेंट्स वधीक हूंदा आहिनि, जंहिंसां जिस्म खे फ्री रेडिकल्स जे नुक़सान खां बचायो वेंदो आहे। एंटीऑक्सीडेंट्स जूं इहे ख़ासियतूं थूम खे जीत मार यानी एंटी बैक्टीरियल बणाईंदियूं आहिनि। हाणे अव्हां ॼाणे विया हूंदा त थूम जो बाक़ाइदगीअ सां इस्तेमाल न रुॻो ज़ाइको वधाए थो, पर सिहत लाइ बि फ़ाइदेमंद आहे।